अज रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल पाप नगर। जी हाँ दोस्तों, KTN वारनि जो एक बेहतरीन जो मेगा सोप सीरियल हली रहा पाप नगर जी नेक्स्ट एपिसोड की कहानी तक ॿुधाईंदासीं। नेक्स्ट एपिसोड में आख़िर छा थींदो छा न थींदो। हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा आहियो। उदासी टेक यूट्यूब चैनल के सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। तव्हांजो घणो टाइम न वठंदासीं, हलंदासीं पंहिंजी अॼु जी अपडेट की तरफ। दोस्तों जीअं जीअं हाणे ड्रामे जो एपिसोड वधंदा तीअं अॻिते ॾिसंदो त राबेल जे पोयां जेको लॻल आहे ही बलाज खान वॾेरो उन खे वधीक तंग करणु शुरू कंदो। छो त ऐं होॾां वरी हुनजे मल्हार बि अॻे गुस्से में आहे। छो त उहो अॻे काफ़ी माण्हू क़ैद कयूं वेठो आहे। बलाज खान पंहिंजे भाउ खे बि क़ैद कयूं वेठो आहे। उहो छॾाइण जे चकर में आहिनि मल्हार वारा सारंग वारा कंहिं तरीक़े सां इन खे छॾायूं। बहरहाल जीअं जीअं हीअ अॻिते किस्तूं वधंदियूं होॾां तीअं जहिड़ो मल्हार ऐं सारंग बलाज खान शेर दिल इन्हनि जो अञा वधंदो वेंदो बलाज खान सां। ऐं बलाज खान इन्हनि खे बि क़ैद करण जूं धमकियूं ॾींदो, कोशिशि कंदो। ऐं होॾां राबेल खे बि पंहिंजे क़दम हेठां झुकाइण जे लाइ पूरी कोशिशि कंदो बलाज खान। बलाज खान हिकु ज़ालिम वॾेरे जो किरदारु निभाए रहियो आहे ऐं ज़ालिम भाउ खे जेको क़ैद करे सघे थो त हू ॿिनि मिसकिननि ऐं ग़रीबनि ते कहिड़ो रहम कंदो, उन मां कहिड़ी रहम जी उमेदु सम्झी वञे। अहिड़े क़िस्म जी ही कहाणी आहे ड्रामे जी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।